हैदराबाद प्रेस क्लब आॾो हिंदू बिरादरी जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। घरवारी ऐं ॿारनि खे बंदूक जे ज़ोर ते अगवा कंदड़नि रोशन बोजदार, यूसुफ राजड़, सुमार भील समेत 3 नामालूम माण्हुनि खे फौरी गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियारी वञे। इन वाक़िए जो केस बि मूं दाख़िल कयो आहे, पर उन केस जी का बि सुनवाई नथी थिए। इन्हनि मुतालबो कयो आहे त खेनि घरवारी ऐं ॿार बाज़ियाब कराए ॾिना वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं हाई कोर्ट जे अॻियां धरणो हणी वेही रहंदासीं। इन मौक़े ते सिंध मिनारिटी विंग जे अॻुवाण राजा लखमीर चयो त हिंदू बिरादरी सां नाजाइज़ियूं बंदि कयूं वञनि ऐं बारू भील खे फौरी तौरु इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं संदसि ज़ाल ऐं ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। नाज़रीन, हिकु ॿियो एहतजाजी मुज़ाहिरो जेको हैदराबाद प्रेस क्लब अॻियां लॻायो वियो, उन एहतजाजी मुज़ाहिरे धरणे में रहमान अली शाह, ज़ीशान अली शाह, पठान भंड, शाहिद भंड, महराब कलियार ऐं सॼण रिंद धाईंदे चयो आहे त लैंड माफ़िया ग्रुप रजब शाह वल्द सैयद ग़ुलाम हैदर शाह खे अगवा करे ऐं देह सुखपुर जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। अहिड़े अगवा में मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ FIR अलीआबाद थाणे ते दाख़िल कई वई आहे, पर पुलिस इन सिलसिले में कख भञी बीणो न कंदे को बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। जॾहिं त मुज़ाहिरे कंदड़नि वस वारनि खे अपील कई आहे त हुन जे घर भाती खे बाज़ियाब कराए बाअसर ऐं मुजरमनि जी मालिकी कंदड़नि समेत अगवा कंदड़नि खे अपील कई आहे त अगवा कंदड़नि खे फिलफोर गिरफ़्तार करे असांजी कब्ज़े आयल हेठि ज़मीन वापसि कराई वञे। इन सिलसिले में उन्हनि असांखे तक़रीबन 11 महीना थी विया आहिनि रोडनि रस्तनि ते बुख बदहाली और ॿिए टाइम बेसहारा असां मुश्किलात था वठूं। जेको ग़ुलाम हैदर शाह जो पुटु साईं रहीम शाह भते ॾियण जी सूरत में जाम चङे सूबा 5 लख रुपया भरे ॾियण जी सूरत में जेको संहिंजो पुटु बि खयो वियो आहे ऐं 125 एकड़ ते कब्ज़ो कयो। असां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अर्ज़ु था कयूं त ख़ुदारा असांजो नोटिस वठी करे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेकॾहिं न त पोइ मजबूर थी असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं, न त हिन प्रेस क्लब जे अॻियां पंहिंजो पाण खे बि साम्हूं ॿार ॾींदासीं। महिरबानी करे असांजो तव्हांखे मुंहिंजा वारनि खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांजी महिरबानी करे असांजी ख़बर बस वारनि जी तरह ते पहुचायो।